दुरूद शरीफ। सलातु वस्सलाम अलैका सय्यदी या रसूलल्लाह, सलातु वस्सलाम अलैका सय्यदी या हबीबल्लाह, सलातु वस्सलाम अलैका सय्यदी या नूरल्लाह व अला आलिका वस्सहाबिका या शफीउल मुज़नबीन। दुरूद शरीफ। सलातु वस्सलाम अलैका या सय्यदी या रसूलल्लाह। बुलंद आवाज़ से सलातु वस्सलाम अलैका या सय्यदी या हबीबल्लाह, सलातु वस्सलाम अलैका या सय्यदी या नूरल्लाह व अला आलिका वस्सहाबिका या शफीउल मुज़नबीन। अम्मा बाद, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर हफ्ते जियां अज भी मदरसा शहीद सैयद शफीक अहमद शाह बादशाह रहमतुल्लाह अलैह यूनिट नंबर 1 रेलवे कॉलोनी जानू पाड़ो कोटड़ी जाम शोरों में तमाम मुख्तसर महफिल ज़िक्र जेका थींदी रहंदी आहे। अज जेको मुझो मुख्तसर मौजू आहे वो आहे ग़ैरत ते। नौजवान तालिबो हर हफ्ते को न को मौजू होंदो आहे। जियां अॻे हफ्ते तमामु सुठो मौजू ऐं तमामु दोस्तनि भाइरनि लाइक कयो, तमामु सुहिणियूं दुआऊं मिलियूं, लेकिन न को आलिम, न को हाफ़िज़, न को कारी, न को काज़ी, न नातख़ान, कुछ भी न आया। मुझो सिर्फ चंद मिनट जो मौजू मुख्तलिफ टूटा फूटा अल्फाज किताबन मां वठी जोड़े जकोड़े कंहिं आलिम दीन मुफ्ती पंहिंजे मदरसे जे मुफ्ती खां तस्दीक कराए उन खां बैद में तव्हांजे साम्हूं पेश ईंदो आहियां। अॼु मुंहिंजो चंद मिनटनि जो सिर्फ़ु मौजू आहे, 4 खां 5 मिनटनि जो, छो त हीअ मुख़्तसर महफ़िल हूंदी आहे ऐं हिन महफ़िल में असां हिकिड़ी नवाण रखी आहे जेको मां इंशाअल्लाह ताला कुछ देर खां बैद ॿुधाईंदुसि। उहा आहे ग़ैरत। ग़ैरत बि कहिड़ी? ग़ैरत उहा जेका हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां उन जे सहाबाए किराम रिज़वानुल्लाह अजमईन जे मथां या हुज़ूर जे अहल बैतन जे मथां अगर अॼुकल्ह जे मुसलमान सुन्नी मुसलमान खे ग़ैरत न अचे त मां उनखे ॾुखियनि लफ़्ज़नि में ईअं चवंदुसि त उन जो जीअण फज़ूल आहे। उहो न जिए त बहितर आहे। जंहिंखे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ग़ैरत न अचे, जंहिंखे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आल ते, असहाबन ते ऐं पाक तैयब ताहिर न्याणियुनि ते ग़ैरत न अचे ऐं उन सां हू दोस्तीअ जो कदम अॻिते वधाए, उन सां हू मिटियूं माइटियूं करे, उन जे घर हू तरह तरह जा ताम खाए, उन सां वेही कचहरियूं करे, त पोइ अहिड़े मुसलमान खे छा कजे? बस मुझे त हिकिड़ी अदना नाक़िस नंढड़ी इल्तिजा इहा आहे त अहिड़े मुसलमान खे न जीअण खपे त बहितर आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो ई असांजे लाइ छा छा न कयो। पत्थर सटा, काफ़रनि कुता बछाया, मक्को छॾे मदीने विया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी रात उम्मत जे लाइ रुना, जमण सां ई सिर जो सजदे में रखियुनि त हे मुंहिंजा करीम रब मुंहिंजी उम्मत जी पारत अथई। ऐं मुंहिंजा मालिक, मुंहिंजी उम्मत खे को बि उम्मती जहन्नम में न छॾजांइ, मुकमल उम्मती जन्नत में हूंदी। उन ॾींहुं मां करीम मुस्तफ़ा ख़ुशि थींदुसि। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कशाला कया,
बुखूं ॾिननि, काइनात जा मालिक, समुंड जा मालिक, ज़मीन जा मालिक, जेके इशारो कनि आङुरियुनि खे त अल्लाह ताला उन जे पंजनि आङुरियुनि मां दरियाउ हलाए, कंहिं असहाबी जी अखि खे धकु लॻे, अखि निकिरी वञे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लुआब मुबारक लॻाइनि त उनखे अखियूं उन खां बहितर मिली वञे। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे नांग डंग हणे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लुआब लॻाइनि त उनजी खुड़ी सही थी वञे। अहिड़ा करीम मुस्तफ़ा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के यहूदी छोकरे खां पुछा करण वञनि त हू ईमान ते मरी कलमो पढ़ी मुस्तफ़ा ते ईमान आणे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी जिंदगी उम्मत ख़ातिर 52 किलो अटो खाई पंहिंजे नफ्स खे ज़लील कयो। अॼु असां उन करीम मुस्तफ़ा जे लाइ छा कयो आहे? अॼु असां उन महबूब मदीने वारे सरकार सां कहिड़ी सचाई ॾिनी आहे? हरगिज़ न। असां पंहिंजा कारोबार वधीक कया, असां ख़त्म नबूवत ते डाका लॻनि उन जे लाइ निकिरण तयार कोन आहियूं। असां मस्जिदुनि खे वधीक कयो। अड़े ख़ुदा जा बाना मस्जिदूं मिलियूं कंहिंजे करे मिलियूं? ही दुनिया काइनात कारोबार रोज़गार कंहिंजे करे मिलिया? हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नामूस ते असां छा कयो आहे? करीमनि जे पाक तैयब ताहिर न्याणियुनि खे जेकॾहिं को उन्हनि जे मथां तबरा करे, गार गंद ॻाल्हाए, असां उनखे कुझु न चऊं। सहाबा किराम रिज़वान अल्लाह अजमईन खे जेकॾहिं को खुलेआम तबरा करे, घटि वधि ॻाल्हाए, असां उनखे कुझु न चऊं, उन्हनि सां यारी रखूं। अफ़सोस आहे असांजे हाल ते, अफ़सोस आहे असांजे हाल ते। असांजी जेकॾहिं माउ खे, असांजी जेकॾहिं ज़ाल खे, असांजी जेकॾहिं भेण खे गार जे गंद ॻाल्हाए, असां शूट करण लाइ तयार आहियूं, असां मारण लाइ तयार आहियूं। उस्ताद खे जेकॾहिं घटि वधि को ॻाल्हाए, असां उनखे ख़तमु करण लाइ तयार आहियूं। असां जेको पीर कामिल मुर्शिद खे को घटि वधि ॻाल्हाए, असां उनखे ख़तमु करण लाइ तयार आहियूं। पर पीर कामिल मिलियो त मदीने वारे सरकार जे सदके मिलियो। माउ पीउ मिली त महबूब मदीने वारे सरकार जे करे मिलियो। मां इहो चवणु चाहींदुसि, जंहिंखे मुस्तफ़ा ते गैरत न अचे, ख़ुदा जे वास्ते उहो न जिए त बहितर आहे। जंहिंखे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ते ऐं उन जे सीरत ते, सूरत ते गैरत न अचे त उन खां त बहितर त न जिए। जेके महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन काइनात जे अंदर, खुदा जो कसम महबूब मुझे मदीने वाला साईं इन काइनात जी जान मां रूह निकरंदो, क़यामत अची वेंदी, हयात तो नबी है। महबूब मदीने वाले सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में अगर कोई भी इंसान ज़बान मां जेकॾहिं लफ़्ज़ ॻाल्हाए, अव्वल उनजी ज़बान छिके कढिजे, कुतनि खे ॾिजे, उनखां बैद उनखां फ़ैसिलो कजे। छो त जेके महबूब जी ज़ात ते, जेके महबूब जी आल ते, जेके महबूब जी असहाबत ते गैरत न आहे, वो मुसलमान ही न आहे। त मुंहिंजा तालिबो, अॼु जी सिर्फ़ इहा नसीहत आहे तव्हांखे अहद करिणो पवंदो। अॼु तव्हांखे दंडा, तव्हां तालिब आहियो, वॾनि खे छॾे ॾियो, वॾनि खे छॾे ॾियो। उन्हनि खे दुनिया खपे, उन्हनि खे दौलत खपे, उन्हनि खे दुनिया दौलत खपे, उन्हनि खे निमाज़ूं खपनि, उन्हनि खे छॾे ॾियो। उहे भली पंहिंजा निंड घसाइनि, उहे पंहिंजी भली दुनिया जे पोयां लॻनि, उन्हनि खे तव्हां छॾे ॾियो। तव्हां पंहिंजे मुस्तक़बिल खे मज़बूत कयो, तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे मज़बूत कयो। अॼु इहो तव्हां जज़्बो ॾेखारियो त हीअ जान कंहिंजे सदके मिली, ज़ोर सां चओ, हीअ जान कंहिंजे सदके मिली? मुस्तफ़ा जे सदके। कंहिंजे सदके? कंहिंजे सदके? मुस्तफ़ा जे सदके। हीअ जान कंहिंजे सदके मिलियो? हीअ जान कंहिंजे सदके मिलियो? खाली नारा न, अॼुकल्ह नारा बेड़ा आहिनि जो आवाज़ काकड़ा सुजी था वञनि, पर जेकॾहिं को धरणे में
जेकॾहिं को कंहिं रैलीअ में को फटाको थो छॾे न फटाको उते पहिरियां भॼंदा ई नारनि वारा आहिनि। हक़ीक़त ॿुधाए छॾियां, पहिरियां भॼी नारा वेंदा आहिनि। नारो अहिड़ो लॻे जेकॾहिं हिकु जान आहे न, ख़ुदा जो कसम मुस्तफ़ा ते हज़ार जानियूं क़ुर्बान हुजनि। यार कहिड़ी क़सम जो जीअण, मरण उहो भलो आहे जेको मुस्तफ़ा जे नाले ते क़ुर्बान थी वञे। ज़िंदगी उहा भली आहे जेका उथण वेहण खाइण पीअण मुस्तफ़ा जे नाले ते हुजे। त इहो अहद खपे जीअं असांजो पीर कामिल नर पीर आहे न, उन जा मुरीद बि नर हुजण खपनि। हा, जीअं असांजो पीर कामिल वक़्त जो होश आहे, उन जा मुरीद बि ईअं हुजण खपनि। चोरी न भॼनि, विचा न भॼनि, गोरियूं छा कंदियूं, कुझु न कंदियूं, पर इहो दुनिया खे ॿुधाईंदासीं त महबूब मदीने वारे सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बग़ैर जीअण हराम आहे। असांजो जीअण, असांजो खाइण, असांजो पीअण, असांजो उथण, असांजो वेहण मुस्तफ़ा तां क़ुर्बान आहे। अल्लाह तबारक व तआला असां में जज़्बो जे, अल्लाह तबारक व तआला असां में तौफ़ीक़ जे। अगर का ग़लती कोताही थी हुजे त बराए महिरबानी करे लफ़्ज़नि में का ग़लती थी हुजे त ज़रूर माफ़ कजो। ॻाल्हि पसंदि अचे शेयर लाइक ज़रूर कजो। अवांजो पंहिंजो ख़ादिम हकीर फ़कीर निकम और नाकारा आजिज़ बेकार तारिक हुसैन।